राम जी वञनि था जटायु महाराज के गोद में था खणनि, चवनि था ॿुधो न मुंहिंजा बाबा तव्हांखे परलोक में मिलंदो, पोइ हा वैकुंठ में मिलंदो, उनखे न चइजो त रावण सीता जो हरण करियो आहे। छो प्रभु छाजे करे? ध्यान ॾिजो राम जी चवनि छा था ऐं कनि छा था। चवनि भी बिल्कुल सही था ऐं कनि त उन खां बि सही था। राम जी चवनि था जो मैं राम त कुल सहित कहें दसानन आए। अगर मुझो नालो राम आ तो मां इन जे बिल्कुल सॼे पीढ़ीअ जो ख़ात्मो करे छॾींदुमि। रावण जो सॼो मां कुल परलोक मोकिलींदुमि। पाण रावण अची करे मुंहिंजे बाबा दशरथ को चरणनि ते किरी माफ़ी घुरंदो, अकेलो न सॼे कुल सहित। हाणे ॿुधायो भगवान चवनि त ईअं था ॼण कोई वॾी दुश्मनी था कनि ऐं उनखे मारींदा, पर हक़ीक़त छा आहे? जाॾे जटायु जी वञनि था उते उन्हनि जा पिता विया आहिनि, जाते उन्हनि जा पिता विया आहिनि उन ई वैकुंठ में भगवान रावण खे बि थो मोकिले। ॿुधायो केॾी वॾी दया आहे। चवण में त भगवान ईअं थो चए त ॾिसी वठिजा, खानदान सहित न मोकिलिया त उनखे चइजो अरे प्रभु मोकिलियो काॾे था? ओॾे ई जाॾे बाबा खे मोकिलियो अथव, जेको सीता माता जो हरण करे उनखे बि उहो ई लोक, जंहिं यशोदा मैया खीर पीआरियो उनखे जेको लोक मिलियो, आ पूतना जेकी जहर पीआरण आई उनखे बि उहो ई लोक पहिरियों यशोदा मैया को। छो? भगवान चवनि था मूंखे जहर थोड़ी तो नजर अचे, मूंखे तो उन जो माता जो वात्सल्य नजर तो अचे कि माता जे रूप में आई आहे, खीर पीआरण आई आहे। उनजे शरीर में खुशबू अचण लगी पूतना। चो हरे राम। अरे अंत समय कोई राम चए तो भवसागर पार, ये तो भगवान के गोद में खड़ी करे मरिया। चो हरे कृष्ण।